अस्सलाम वालेकुम मौजूद सामाइन प्रोग्राम सरनसरिया पांध में बरकत अली जूणे जो कलम खणे थो संस पीए जे ओचते विछोड़े ते मार पवई मौत तू अण मुदाए तो आए घाई एड़ा घोट मुंद न जिन मरण जी। जी हाँ दोस्तों, विछोड़ा केतरनी किस्मन जा थींदा आहिनि। शायद ही को अड़ो इंसान इन दुनिया में हुजे जंहिंखे विछोड़े जो वाह न लगो हुजे। ये ज़िंदगी मांझांदे जो माग आहे, वक्त थोरो ऐं साठ घणा आहिनि। इंसान तोड़े हर साह वारे मथां मौत बीठो आहे। मौत अणटर हक़ीक़त आहे जंहिंखां को बि इनकार करे ई नथो सघे। हिन जान जे अंदरि जेकी बि शइ वजूद वठी आई आहे, जेका बि शइ ठही आहे, इहा ॾियण लाइ ठही आहे। जी नेठि त हिकु ॾींहुं ही जान छॾिणी ई आहे ऐं असांखे ॿी दुनिया वसाइणी आहे। पर जेके जवानी जा मौत हूंदा आहिनि, जिन खे असां बेमुदाइता विछोड़ा बचंदा आहियूं, कंहिं शाइर जूं सिटूं थियूं यादि अचनि। मार पवई मौत तूं अण मुदाए तो आई, घणा कूंदर तो घाया अरॾा आहिनि अणमोट, घाई उहे घोट मुंद न चिन मरण जी। अहिड़ा जेके मौत हूंदा आहिनि, इहे माण्हू खे बेमौत मात ॾेई हलिया वेंदा आहिनि। अहिड़नि मौतनि खे माण्हू ज़िंदगी भर केतिरी बि विसारण जी कोशिश करे, पर उन्हनि जे बावजूद बि विसारे नाहे सघिबो। जिन जूं खटियूं ऐं मिठियूं ॻाल्हियूं, कुर्ब कचहरियूं, उन्हनि सां घारियल के घड़ियूं, उन जा टहक जेके कंहिं वेल फिज़ाउनि में ॿरंदा हुआ, उन मोती दाणनि जो मन खे मोहींदड़, रूह खे सरूर ॾींदड़ मिठड़े आवाज़ खे यादि करे माण्हू लुड़क वाहींदो रहंदो आहे। अहिड़नि किरदारनि में मुंहिंजो बाबा साईं बि हिकु हो, जेको असांखे वरहें जो विछोड़ो ॾेई असांखां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। रब पाक खां दुआ आहे त मालिक बाबा साईं खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रण जा, ऐं तुंहिंजो पंहिंजो दुआउनि जो तलबगार बरकत अली जूणे जो।